अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद था सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती जे बारे में। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामो कॾहिं रिलीज़ कयो वेंदो ऐं उन में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं उन जी एपिसोड कॾहिं ईंदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बिज़नेस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती ड्रामे में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं उन में जेको आहे कुझु ॿिया अदाकार बि एड थी चुका आहिनि, नाले नाले वारा अदाकार। इन जी जेको आहे हाणे तमामु जल्द ईद खां पोइ हिन जी एपिसोड अची वेंदी ऐं हिन जी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे। हिन में हाजन प्रेमी जो मेन किरदारु आहे। हाजन प्रेमी हिकु ॿेले जो शींहुं आहे ऐं ॿेले जो धाड़ेल आहे। हू पंहिंजे हक़नि लाइ विढ़ंदो ऐं पंहिंजे दुश्मननि खे टांडा ॾींदो ऐं पंहिंजे दुश्मननि खे अंजाम ताईं पहुचाईंदो। ऐं दोस्तों हिन में हाजन प्रेमी भी कमु करे रहियो आहे ऐं मजू सतार लाड़ ऐं आदित्य कंपराणी हिन जो जेको आहे हिन ड्रामे में वॾेरे जो कैरेक्टर अदा करे रहियो आहे। आदित्य कंपराणी खे जेको आहे तव्हां हिन ड्रामे में वॾेरे जे रूप सां तव्हां ॾिसंदो आदित्य कंपराणी खे। यानी आदित्य कंपराणी जेको आहे हिते वॾेरे जे रूप जे किरदार में अदा कंदो। छो जो आदित्य कंपराणी खे तव्हां कॾहिं वॾेरे जे रूप में कॾहिं ॾिठो न आहे ऐं आदित्य कंपराणी कॾहिं बि ड्रामे में वॾेरो थियो ई न आहे। उनजे करे आदित्य कंपराणी खे क़िस्मती वॾेरो कयो वियो वेरन जी वस्ती ड्रामे में। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। आदित्य कंपराणी हिन ड्रामे में एतिरो त मज़ो कंदो ऐं हाजन प्रेमी में हिन ड्रामे में मज़ो कंदो। छो जो हाजन प्रेमी हिन ड्रामे में हीरो आहे, मेन हीरो। ऐं दोस्तों इन जा जेके आहिनि 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि ऐं 3 स्पेल जी शूटिंग जारी आहे। तमामु जल्द हिन जी 3 स्पेल जी शूटिंग मुकमिल थींदी त ईद खां पोइ हिन ड्रामे खे रिलीज़ कयो वेंदो सिंध टीवी ते राति जो 8 वॻे। तमामु जल्द ही जेको ड्रामो आहे अव्हांजो वेझो अचण वारो आहे। तो वेरन जी वस्ती हिकु वॾो सॉप सीरियल ड्रामो आहे सिंध टीवी वारनि जो। दोस्तों उम्मीद आहे त कहानी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।